जी नाज़रीन असी हिन टाइम गड़ी असन वेझो ॻोठ जाफ़र राहे जो में मौजूद आहियूं। सिंध हुकूमत पारां ऐलान लॉकडाउन खां पोइ जिते ज़िंदगी जो हर शोबो मुतासिर थियो आहे, उते हिन ॻोठ में मौजूद 5 ॿारड़ा जेके आहिनि थैलेसीमिया में मर्द में मुब्तला थी ज़िंदगी ऐं मौत जे ॿवाटी ते बीठल आहिनि। शहरनि में थैलेसीमिया सेंटर बंदि थियण सबबि ऐं मक़ामी सतह ते डोनर न मिलण सबबि हितां जा जेके वारस आहिनि उन्हनि ॿारनि जा उहे तमामु ॾुखियाईयुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। अचो त हिननि जे वारसनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक हिन बारे में उनजो छा चवणु आहे। असांजे हिन ॻोठ जा तक़रीबन 5 ॿारड़ा आहिनि जेके थैलेसीमिया जे मर्ज़ में मुब्तला आहिनि। लॉकडाउन जे दौरान थैलेसीमिया सेंटर जेकी आहे त हुसैनी ब्लड बैंक सेंटर जेको आहे त बंदि हुजण सबबि ही ॿारड़नि खे जेको आहे त रत जो अतियो बंदि थी वियो आहे। त न हुजण सबबि ही जेके ॿारड़ा आहिनि मौत ऐं हयाती जे कशमकश में ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। असांजे ॿारनि खे रत न मिलियो आहे, ॾाढो परेशानियूं किरियो। कोरोना वायरस जे करे हुसैनी ब्लड इहो बंदि थी वियो, असांखे हाणे रत नथो मिले। इन लाइ परेशानियूं सिंध हुकूमत खे अपील था कयूं त असांखे ॿारड़नि जो रत मिली वञे। इन जो असां सां तावन करनि, मदद करनि। असांजो ॿार सफ़ा तंगी हालत में आहिनि, बिना रत जे सफ़ा माउ पीउ हिननि जा ॾाढा परेशान आहिनि। असांजो इहो अपील आहे सिंध हुकूमत खे त असां सां मदद करे ॿारनि खे को जो रत मिले। असां ग़रीब मिसकिन रत नथी मिले, पैसो बि न आहे। 2 महीनो थियो आहे बंदि थियो आहे सेंटर, असां परेशान आहियूं। त थैलेसीमिया में मुब्तला ॿारड़नि जे वारसनि ऐं वालिदनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन जो चवणु हो त सिंध में लॉकडाउन खां बाद जेको आहे हिननि जे ॿारड़नि खे रत न मिली सघियो आहे, जंहिं सबबि हू ज़िंदगी ऐं मौत जे कशमकश में मुब्तला आहिनि। हिननि सिंध हुकूमत ऐं वज़ारत सिहत खां अपील कई आहे त बिना देर रत जो बंदोबस्तु करे हिननि जे ॿारनि जूं ज़िंदगियूं बचायूं वञनि। कैमरा टीम सां गॾु मोहम्मद इस्माइल खोसो, टाइम न्यूज़, गढ़ी हसन।